ख़ालिक़ काइनात जीअं असांजी कच्छ जी धरती खे नदियुनि जबलनि पोठनि ऐं ॻोठनि सां सूंहं अता की आहे, तीअं हिन धरतीअ ते अहिड़ा मोतीअदाणा माण्हू बि ख़लक़िया जेके असांजे कच्छ मुल्क लाइ कंहिं वॾे एज़ाज़ खां घटि न आहिनि। कच्छ जो हिकु वसी ऐं अरीज़ गाह वारो इलाइक़ो जंहिंखे बनी चइबो आहे, उन बनी में रहंदड़ मुतवा, जत, हाले पोटा ऐं रायसी बिरादरी जा खोड़ सारा माण्हू हुया जेके पंहिंजो मट पाण हुया। जीअं हिन धरतीअ ते दाना, रईस, सखी, दिलावर माण्हू हुया, तीअं के माण्हू इल्मु हासिल करे ज़माने जा वॾा आलिम थी गुज़रिया जंहिंखे अॼु जी नई नस्ल भुलिजी चुकी आहे। जेतोणीकि उहे गुमनाम आहिनि, पर उन जी ज़िंदगी मथे रोशनी विझी असांखे उन्हनि जे इल्मु, अमल ऐं ख़िदमत खां आगाह करणु घुरिजे। उन मज़ा हिकु मौलवी अहमद जत साहब रहमतुल्लाह अलैह थी गुज़रिया। पाण बनी जे ॻोठ सिराड़े जे जत बिरादरी जे लाखाणी कबीले जे छते जत जे घर में 1890 ईस्वी में पैदा थिया। पीउ जो नालो छतो जत हुयो, इन करे पंहिंजे पीउ ॾांहुं निस्बत कंदे पाण खे अहमद छताणी सॾियो वेंदो आहे, जंहिंखे अहमद लाखाणी बि चयो वञे थो। संदसि कबीले जा माण्हू कच्छ जे बनी इलाइक़े में सदियुनि खां रहंदड़ जत क़ौम जा अॻुवाण ऐं रईस हुया। पाण जो आबाई वतन ॻोठ सिराड़ो हुयो, घणी उमिरि उते ई गुज़ारियऊं। मौलवी अहमद वॾो आलम ऐं क़ादिरुल कलाम, शाइर ऐं अरबी ऐं फ़ारसी में माहिर हुयो, तीअं तारीख़ ऐं अस्माउ रिजाल जहिड़े फ़ननि में बि खेसि उबूर हासिल हुयो। उन वक़्त जे नामर ऐं मशहूर आलम इमाम इनकलाब मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह सां तमामु घणो लाॻापो हुयो, तीअं नामियारे शाइर ऐं आलम मौलवी हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह जा वेझा दोस्त हुया। मौलवी अहमद जत साहब शुरू में हनफी हुया, पोइ मौलवी अब्दुर्रहीम रहमतुल्लाह अलैह जी हिकड़ाई वारे सॾ ते लबैक चई तौहीद में अची मसलक हक़ अहले हदीस क़बूल कयो। मौलवी अहमद जत हाजी इब्राहिम सुरैय जे वालिद हाजी सुलेमान सुरैय जा ख़ासि दोस्त हुया। मौलवी अहमद छताणी जी इब्तिदाई तालीम जे हवाले सां असांखे मालूम न थी सघियो आहे त कंहिंखां ऐं किथां खां तालीम हासिल कई। सिर्फ़ु एतिरो मालूम थियो आहे त सिंध खां तालीम हासिल कई। जॾहिं त किन वॾनि खां ॿुधोसूं त मौलवी अहमद मल्ला सां गॾु पढ़ंदा हुआ। मौलवी अहमद जत मुकमल फ़ारिग़ थियण ताईं कोन पढ़िया हुआ, पोइ पाण पढ़ाईअ वारो सिलसिलो मौक़ूफ़ करे सिंध खां वापसि कच्छ पंहिंजे ॻोठ सिराड़े में मोटी आया ऐं ॻोठ में मस्जिद ठाराई। मस्जिद में ठहिराइण में मौलवी अहमद सां गॾु उन जे साथी निमरे जत बि सुठी मदद कई। निमरो जत मौलवी अहमद छताणी साहब जो वेझो दोस्त हुयो, जेको मौलवी साहब सां हर वहिल सफ़र अज़र में गॾु रहंदो हुयो। हिकु दफ़ो ॿई सामूंडी सफ़र में वञी रहिया हुआ, जंहिं महिल समुंड में तेज़ हवा लॻण सां कश्ती लुढ़ण लॻी त मौलवी अहमद ही शेर चयो त काल कोटेसर मथां ॿेड़ा विधऊं ॿार में, तवकुल संदो तुरो ॿधी पातऊं पग पातार में, थियूं लॻनि लहरूं लखे समुंड में। पोइ इन शेर जे आख़िर में पंहिंजे दोस्त निमरे खे यादि कंदे चयो त नंग भरे निमरे जे लाइ था घुरूं दिलि जी दुआ, आकबत ईमान जी धणी जे दरबार में, ऐं अहमद कीम छॾ सुनत सचे सरदार जी, तां न थिए तुरो तवाई तो संदो इन तार में। मौलवी अहमद साहब किताबनि जो गहरो मुतालो कंदा हुया। संदसि मुताले जी कसरत ऐं इल्म जी वुसत जो अंदाज़ो हिन वाक़े में लॻाए सघिजे थो, जंहिंमें इल्मी महारत ऐं तारीख़ सां पूरी वाक़फ़ियत जो अतराफ़ संदसि साथी ऐं मारूफ़ आलमनि मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी रहमतुल्लाह अलैह ऐं मौलवी हाजी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह जहिड़ी इल्मी शख़्सियतनि बि कयो। अलाह ॾिनी नोड़े ॿुधायो त हिकु दफ़ो मौलवी अहमद मल्ला सिंध खां कच्छ ॾांहुं अची रहिया हुआ त कच्छ जे रिण में पुराणे ज़माने में कंहिं मुअल माण्हू जो हॾो ॾिठाई। पोइ मौलवी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह पंहिंजे शाइराणे अंदाज़ में ऐं तख़यल में उन हॾे खे सवाल पुछियो, वरी सवाल जो जवाबु ॾिनाई। उहो सॼो शेर सवालनि जवाबनि ते मुश्तमिल तवील शेर आहे, जेको मौलवी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह जी किताबनि में लिखियलु आहे। मौलवी अहमद मल्ला जॾहिं कच्छ में मौलवी अब्दुर्रहीम पच्छमी जे ॻोठ लुड़ी ककर में आया, मौलवी अब्दुर्रहीम सां मुलाक़ात की। इहा ख़बर मौलवी अहमद छताणी खे पई, तॾहिं पंहिंजे ॻोठ सिराड़े खां निकिता ऐं लुड़ी अची पहुता ऐं मौलवी अब्दुर्रहीम ऐं मौलवी अहमद मल्ला सां मुलाक़ात कयईं। हिकु ॿिए जो हाल अहवाल करण खां पोइ मौलवी अहमद मल्ला रहमतुल्लाह अलैह मौलवी अहमद जत खे चयो त मौलवी अहमद को शेर ॿुधायो। तॾहिं मौलवी अहमद जत मौलवी अहमद मल्ला खे चयो त मौलवी साहब, अव्हां जी मौजूदगी में मुंहिंजी कहिड़ी हैसियत जो मां को शेर ॿुधायां। अवी को पंहिंजो शेर ॿुधायो।
पोइ मौलवी अहमद मला साहब हॾे वारो शेर ॿुधायो। तंहिंखां पोइ मौलवी अहमद छताणी जत इन ई नमूने पंहिंजो शेर जेको वाट जे नाले सां मशहूरु आहे उहो ॿुधायो, जंहिं शेर में मौलवी अहमद जत ख़्याली अंदाज़ में वाट खां सवाल पुछे थो, वरी वाट उनजो जवाबु ॾिए थी। साॻी मौलवी अहमद मला वारो अंदाज़ अख़्तियार कयाई। जॾहिं इहा वाट मौलवी अहमद छताणी साहिबु मौलवी अब्दुर्रहीम ऐं मौलवी अहमद मला खे ॿुधाई, तॾहिं मौलवी अहमद मला खेसि शाबासी ॾिनी ऐं मौलवी अब्दुर्रहीम पछमी रहमतुल्लाह अलैह बि मौलवी अहमद छताणी खे पुठीअ तां हथ हणी शाबासी ॾींदे चयाईं त वाह जत वाह, तमामु सुठी शाइरी, ऐं वरी उन में जेका तारीख़ मां ॿुधाई आहे एतिरी त मूंखे बि ख़बर कोन हुई। इहो मौलवी अब्दुर्रहीम पछमी जहिड़े वॾे आलिम बि इक़रार कयो। मौलवी अहमद छताणी खे रब पाक जे तरफ़ां ॾिनल ख़ूबियुनि जो ज़िक्र कंदे असांजे दोस्त मौलाना मुस्तफ़ा तलवी पंहिंजे मुख़्तसर अरबी मज़मून में हीअं लिखियो आहे त वकान अहमद ज़कियन व फ़तीनन व अरीबन व माहिरन फ़ी सिंधियत वल फ़ारसियत वल अरबियत व फ़न तारीख़ी कअन्नहु वज़अ अला रासिहि ताजल आली बेफ़न तारीख़ी वलहु यदुन तवीलुन फ़ी फ़न शेरी व कान ऐज़न शाइरन अबकरियन वलहु अशारुन कसीरतुम मिनहा अजमा अलहाज सुलेमान अल वज़ीरानी रहमहुल्लाहु अशारन अदीदतन फ़ी किताबिही कलिमातिल बन्नी व अक़वालिल जत्ती, जंहिंजो तर्जुमो आहे त मौलवी अहमद जत वॾो ज़हीन ऐं होशियारु माण्हू हुयो, सिंधी फ़ारसी ऐं अरबी ॿोलियुनि जो वॾो ॼाणू हुयो ऐं तारीख़ जे फ़न में वॾी महारत हासिलु हुई। ॼण के हिन तारीख़ जहिड़े फ़न खे सिर जो ताज ठाहे पंहिंजे मथे खे सजायो हो ऐं शाइरी जे फ़न में बि वॾी महारत हासिलु की हुई। पाण वॾो शाइर हुयो। संदन चियल शेर खोड़ सारा आहिनि, जंहिंमां के शेर हाजी सुलेमान वज़ीरानी रहमतुल्लाह अलैह पंहिंजी किताब बनीअ जा ॿोल जतन जा कौल में लिखियल आहिनि। मौलवी मुस्तफ़ा जा अल्फाज़। अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त मौलवी अहमद छताणी साहिब जी घणी शाइरी ज़ाय थी हुई, पर के बैत ऐं शेर हाजी सुलेमान वज़ीराणी लिखी महफ़ूज़ कया आहिनि, जंहिंमें मशहूरु मींहं वारी दुआ ऐं वाट वारो शेर जेको मौलवी अहमद जत साहिब हिजरी सन 1442 में चयो हो। इन खां अलावा चंद शेर ॿिया बि उन किताब में लिखियल आहिनि। मौलवी अहमद जत साहिब घणो करे पंहिंजी ज़िंदगी इन ॻोठ सिरारे में गुज़ारी ऐं वरहांगे खां अॻु मुतहिदा हिंद हुअण करे घणो करे सिंध ईंदा वेंदा हुआ, इन करे सिंधियुनि सां दोस्ती बि हुई। पर अजब ॻाल्हि इहा आहे त मौलवी अहमद जत ऐं मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह ॿिन्ही जो साथ क़बर ताईं जारी रहियो। 1969 में मौलवी अहमद जत वॾी उमिरि जे करे कमज़ोर थी विया, एतिरे क़दर जो उथण वेहण जी सघ न हुई। उन वक़्तु पाण पंहिंजे कबीले वारनि सां गॾु बदीन तरफ़ रवाना थिया, पर मौलवी अहमद साहिब जो इहो सफ़र ज़िंदगी जो आख़िरी सफ़र साबित थियो। हिन फ़ानी जहान मंझि हमेशह लाइ पंहिंजे उठ जी मुहार मोड़े बरज़ख वारे आलमना रवाना थिया। 1969 में उहा मारूफ़ इल्मी शख़्सियत जंहिंखे दुनिया अहमद लाखानी सां ॼातो सुञातो थिए, उहा शख़्सियत पंहिंजे रब जे अमर ते लबैक चई हली हुई ऐं ग़रीब आबाद में मौलवी हाजी अहमद मल्लाह रहमतुल्लाह अलैह जी क़बर जे वेझो मिटी हवाले थी हमेशह जे लाइ अलविदा थिया। शल धणी तला उन्हनि ॿिन्ही हस्तियुनि जी मग़फ़िरत फ़रमाए ऐं खेनि जन्नतुल फ़िरदौस नसीब फ़रमाए।